अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 7 फरवरी मंडे ऐं मां इब्तिदा कयां थी हिन ॾाढी ख़ूबसूरत प्लांट जी बास्केट आहे, सक्यूलेंट्स जी बास्केट आहे। हीअ मूंखे सुगंध गिफ्ट कई आहे। राति जो अची दरवाज़े ते ॾेई वियो, माण्हू हितां ई कराची मां ई घुराए ॾिनई। ऐं बसि मां छा ॻाल्हि कयां अलाह जी कुदरत जी। हिन में बास्केट में एतिरी त वैरायटी आहे जो मां ॻणिया त अलाए केतिरनि क़िस्मनि जा हिन में प्लांट्स लॻियल आहिनि। तव्हां पाण बि ॾिसी सघो था। ऐं अंदरि नंढे खां नंढा ही ॾिसो, ही बिल्कुलु टाइनी हिकिड़ो कैक्टस बि आहे हिन जे विच में। ऐं अञा ही कुझु निकिरनि पिया हिन में। ऐं ही त बसि छा ॻाल्हि कजे हिन जी। ऐं हिन में हैंग करण जे लाइ बि आहे ही धाॻो, डोरी विधल अथसि। ऐं हिन पासे बि ॾिसो, हिक खां हिकु सुहिणा। बसि मां त एॾी ख़ुशि आहियां जंहिंजी हद न। ऐं नंढा 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 ही टाइनी ॾिसो, ही ॾिसो, हिन में पिया था निकिरनि। सो बहरहाल अलाह करे त सर्वाइव कनि। ऐं इन खां पहिरियों मां वटि कोई ख़ासि सकुलेंट्स न हुया त मूंखे हिननि जी केयर जे बारे में बि घणी ख़बर न हुई। ऐं मां राति जो हीअ बास्केट पहुती आहे, सुबुह जो मां वेही काफ़ी सारियूं वीडियोज़ ॾिठियूं आहिनि हिननि जी केयर लाइ ऐं हिननि खे कीअं मेंटेन कजे। सो हिन खे हाणे मां ॿाहिरि वञी पहिरियों टंगियां थी। ही बर्ड मां हितां लाथो आहे ऐं हिन जी जाइ ते मां हीअ बास्केट हई आहे, पर हीअ मथे ऑड थी लॻे। मुंहिंजो ख़्यालु आहे मां हिननि जी जाइ चेंज कयां, हिन जी जाइ ते हिते हणां, हिन खे हिते हणां। सो चेंज करे छॾियमि। हो थोरो मथे थी वियो आहे, पर का ॻाल्हि न आहे। हिन जी मां जेका डोरी थोरी वॾी बि करे सघां थी त जीअं थोरो हेठि अचे, पर हिननि खे हिक ॿिए खां थोरो परे ई रखिणो हूंदो आहे त जीअं हर कंहिंखे स्पेस हुजे। सो ही मां लाहौर मां वठी आई हुयमि। सो माशाल्लाह अञा त हले थो। ही बि सकुलेंट आहे। ऐं उनखां सवाइ हाणे ही ख़ूबसूरत बास्केट हिते हई अथमि त अलाह करे इहा थोरो लॻी वञे। धाॻो अथसि त काफ़ी मज़बूत, पर पोइ बि मूंखे टेंशन थो थिए। ज़ाहिर जिन ठाहियो आहे त ईअं कोई जहिड़ी तहिड़ी शइ त न मोकिली हूंदऊं न। एॾी महांगी शइ आहे, हिकिड़ो त अॻु में ई प्लांट्स उहो ई महांगा हूंदा आहिनि। सो बहरहाल मां ॾाढी ख़ुशि आहियां, तमामु तमामु थैंक यू सो मच सुगंध। अलाए ॾिसंदी हूंदी, अलाए न ॾिसंदी हूंदी, पर हाणे मूंखे तमामु घणा कम आहिनि। ऐं कपिड़ा धोइणा आहिनि मूंखे अॼु, ॿियो बि घणो ई कुझु आहे। सो वञा थी हाणे वॉशिंग एरिया में। ऐं जॾहिं बि मां हिते ॻाल्हाइणु ईंदी आहियां, ख़ैर सां कुकुड़ बि ॻाल्हाइणु ईंदो आहे। मौत ॾिसो कीअं पियो आहे। कपिड़ा धोपिजी विया, हर शइ वाइंड अप करे छॾियमि वापसि। ऐं हलूं था अंदरि। सुबुह सुराण पंहिंजे कमरे जी चादर चेंज करे वई। मां जेका पोइ लाथी आहे त उहा हाणे जेसि ताईं ॿी विछां कढी रखी आहे। ऐं हीअ सवेर सवेर पंहिंजो चेंज करे वई। ऐं शौक़ीन धीअ मुंहिंजी अॼुकल्ह जुनून तारी अथसि भर्त जो। सो हिते सभु कुझु हुनजो फैलियल पियो आहे। मुंहिंजी चादर हिते पई आहे सोफ़े ते, जेका मां थोरी देरि खां पोइ विछाईंदमि। ऐं हिते सभु कपिड़ा धोपियल आहिनि। ऐं अञा मूंखे प्लांट्स खे बि पाणी ॾियणो आहे, पर हाणे मां चाहियां थी त मां थोरी देरि रेस्ट कयां। उनखां पोइ मां अची करे मोटर बि हलाईंदमि, छो त इलाही सारो पाणी ख़र्चु थियो आहे, त उहो वापसि भरे छॾियां। ऐं कुझु प्लांट्स खे पाणी बि ॾियां। थोरो घणो त मां ॾींदी रहंदी आहियां, ॾिसंदी आहियां जेको जेको सुके थो उनखे पाणी ॾींदी वेंदी आहियां, पर बाक़ाइदा प्रॉपरली हिननि सभिनीनि खे पाणी जी ज़रूरत आहे हिन महिल। सो इहो कमु करिणो आहे। 12 वॼी कुझु मिंट थिया आहिनि ऐं मां थोरी देरि पहिरियों 2-3 स्ट्रॉबेरीज़ कढी रखी वई हुयमि। ऐं हिकिड़ो जैतून बि खणां थी, इहो मां खाईंदमि हाणे, छो त स्ट्रॉबेरीज़ थधियूं हुयूं त मां फ्रिज जी रखियल थधी शइ नथी खाई सघां फ़िलहालु। सो इहे खाईंदमि, उनखां पोइ वेंदमि मोटर हलाईंदमि, पाणी ॾींदमि प्लांट्स खे। पोइ अची जेको बि करिणो हूंदो वरी तव्हां सां शेयर कंदमि इंशाअल्लाह। 12:30 थिया आहिनि ऐं मां अची वई आहियां कमरे में। ऐं मां हिन महिल कंदमि पंहिंजी रिली कंप्लीट। सो ही चुरिया पधर लाड़काणी जो कपिड़ो ज़िंदाबाद। हीअं बंडल्स पूरा रोल जा रोल, हीअं पटियूं कटियल इहे मिलंदियूं आहिनि हर कलर में। स्क्वायर पीसिस अलॻि मिलंदा आहिनि। सो मां त ख़ैर पंहिंजे हुन सां वठंदी आहियां ज़रूरत ऐं सहूलियत जे हिसाब सां। इलाही सारो ब्लैक कपिड़ो मूं वटि आहे ऐं मां इन रिलीअ खे ॾियां थी ब्लैक कलर जो बॉर्डर। उनखां पोइ तव्हां सां शेयर थी कयां। ब्लैक ही अलाए छो हिन में एॾो सुहिणो नथो अचे, पर वाह जो सुहिणो ब्लैक आहे हिते। सो बहरहाल हिनखे रिलीअ खे कंप्लीट करिणो आहे मूंखे हर हाल में, छो त इहो हिकिड़ो ई पटो ॾियणो आहे, जल्दी थी वेंदो। उनखां पोइ वरी बाक़ी कमु हिकु थियो पूरो ऐं मुंहिंजी रिली कंप्लीट थी वई। ऐं हिनखे ॾिसो त मां ॿाहिरां जेको ब्लैक जो डिसीजन वरितो, त इन सॼो इन ब्लैक जो ॼण हिकिड़ो फ्रेम ठही वियो आहे।
ऐं सभु कलर्स जेके बि शेड आहिनि रेड जा ऐं ग्रीन जा हिन में ॼण नुमाया थी पिया आहिनि। तो अंदरि बि इहे सॼो ब्लैक पटनि सां ॻंढियल आहे ऐं हिन जो बॉर्डर बि मां ब्लैक हिन में ॾींदी रही आहियां ऐं वरी फाइनली हिकिड़ो ब्लैक पटो। त इन जी ब्यूटी जेका आहे तव्हां ॾिसी सघो था। सो अलहमदिल्ला मुंहिंजी रिली कंप्लीट थी वई। हिकु थियो आहे बुख लॻी आहे ॾाढी, सो हलंदमि कुझु फ्रिज में पियो आहे उहो मूंखे यूज़ करिणो आहे, तव्हां सां शेयर थी कयां। ऐं अॼु हीअ कंप्लीट आहे। इनशाला कोशिशि कंदमि सुभाणे खां वरी ॿी रिली स्टार्ट कयां। सो हलूं था किचन में। सो ही पई आहे बिरयानी ऐं अञा ताईं बिह बि थोड़ा थोड़ा बचियल पिया आहिनि, त इहे यकीनन मुंहिंजा ई आहिनि। सुराण जी मर्ज़ी हूंदी आहे अगरि खाए त। सो हीअ बिरयानी जेका आहे न माशाल्लाह एॾी बरकत वारी थी, हालांकि मां सिर्फ़ु 2 गिलासनि जी पचाई हुई, पर ही माशाल्लाह खुटे ई नथी। ऐं राति जो बि जेको आहे मां न खाधी त मां बि ई खाधा हुया। त हाणे एतिरी आहे जो आराम सां मां सुराण खाईंदासीं। राति जो वरी इनशाला कुझु फ्रेश पचाइबो। सो फ़िलहालु मां पंहिंजे लाइ थी सिर्फ़ु गरम कयां त जीअं मां खाई पी ऐं थोरी निमाज़ जी बि तयारी कयां। सुराण त 2 बजे खां पोइ ईंदी, अञा 1 थियो आहे। 1 बजे कुझु मिंट अज़ानूं बि अचनि थियूं परे परे खां। त माशाल्लाह सो हीअ आहे असांजो लंच। शाम जा 5:30 थियण वारा आहिनि बसि। ऐं मां जेको आहे चिकन कढी रखियो आहे। राति जो मां पचाईंदमि चिकन जा सैंडविचिस ठाहींदमि त इन जे लाइ। ऐं मां वञा थी हाणे वॉक करणु, 1/2 कलाक में वापसि अची वेंदमि। उन खां पोइ अची चिकन मूंखे बॉइल करिणो आहे। सो हाणे वॉक तां वापसीअ ते मिलूं था पिया। 6:15 थिया आहिनि, तक़रीबन 6:15 थियण वारा आहिनि। हिते मां जेके आहिनि पीस बॉइल करण लाइ रखिया आहिनि। हेॾा हे पटाटा था बॉइल थियनि ऐं पटाटा ऐं पीस असां विझंदासीं सैलेड में। ऐं बाक़ी पटाटा जेके आहिनि सुबुह जे लाइ, छो त कोई बोड़ वग़ैरह न पचंदो राति जो, त पोइ सुबुह जो मुश्किल थींदी, तंहिंजे करे उन में असां पटाटनि जा पराठा पचाईंदासीं। हिते चिकन बॉइल थो थिए। चिकन वेंदो हिन महिल राति जो पंहिंजो सैंडविचिस में, ऐं यखनी जेका बचंदी उहा वरी रखंदमि मां उन में चणनि जो पुलाव पचाईंदमि। कुझु शयूं हिते बि कढी रखियूं आहिनि सैलेड ठाहिण जे लाइ, ऐं बाक़ी अञा बि घणो कुझु हिन में मिक्स थींदो। त इहो असांजे लंच डिनर जी तयारी थी रही आहे। सांझे जी निमाज़ पढ़ी आहिनि। मटर त उन महिल ई बॉइल थी विया, हिननि खे बसि 10 मिंट बि काफ़ी हूंदा आहिनि। सो इहे छाणे रखिया अथमि। ऐं मूं चयो त हीअ इलाही टाइम टेकिंग कमु आहे, त मां तव्हां सां कचहरी बि कंदी वञा गॾु गॾु ऐं कमु बि कंदी वञा, त जीअं मुंहिंजा 2 कम थी वञनि। ठीकु आहे न। सो अॼु कचहरी जे लाइ अलॻि सां स्पेशली टाइम नथा कढूं। सो ईअं ई कंटिन्यू था कयूं। ऐं जॾहिं गर्मियुनि में मां अगरि अहिड़ो सलाद ठाहींदी आहियां त पोइ मां सुराणे वाइट प्यालो त कढजांइ वॾो, त पोइ उन में मां जेको आहे न ज़ाहिरा पीस न हूंदा आहिनि, त मां पोइ विझंदी आहियां चणा बॉइल करे नमकीन थोरो लूणु विझी, उन खां पोइ उहे मां उन में शामिलु कंदी आहियां। बाक़ी त पंहिंजी मर्ज़ी आहे, फ्रूट्स बि जेके विझणु चाहियो, ऐं ॾाढो मज़ो ईंदो आहे। ऐं इहा सैलेड जी रेसिपी बि मुंहिंजी ठहियलु आहे। हा इहो वारो। ऐं उनखां सवाइ इन सैंडविचिस जी रेसिपी बि ठहियलु अथव, त तव्हां लिखंदव अगरि बाय नसरीन वफ़ाई, आमना थी यादि अचे मूंखे, त तव्हांखे मिली वेंदो आराम सां सैंडविच रेसिपीज़ बाय नसरीन वफ़ाई या चिकन सैंडविचिस बाय नसरीन वफ़ाई, ऐं प्लस उन सां सैलेड रेसिपी बाय नसरीन वफ़ाई। सो उहो तव्हांखे आराम सां मिली वेंदी। कोशिशि त कई अथमि त जेको जेको मूंखे पचाइणु ईंदो आहे उन जूं वीडियोज़ अवेलेबल हुजनि। ऐं हा सोचींदी आहियां जॾहिं ॾिसंदी आहियां त काई अहिड़ी शइ पचाई आहे मां जंहिंजी वीडियो मां न ठाही आहे, त पोइ वरी उन्हनि जी वीडियो बि मां ठाहे वठंदी आहियां। सो अॼु माशाल्लाह मुंहिंजी रिली कंप्लीट थी वई। ऐं सुभाणे मुंहिंजो इरादो आहे, ऐं मां इलाही ॾींहंनि खां इन मूड में आहियां त हिकिड़ी ब्लैक एंड वाइट रिली जेका आहे मां ठाहियां। सो मुंहिंजी कोशिशि इहा ई हूंदी त नेक्स्ट जेका बि मुंहिंजी रिली हुजे उहा ब्लैक एंड वाइट मां शुरू कयां। ब्लैक एंड वाइट, ग्रे, इहे उन में शेड्स हूंदा। सो प्लैनिंग में इहो ई आहे। त बहरहाल अॼु जो ॾींहुं काफ़ी सुठो गुज़रियो, शुक्र अलाह जो। मां वापसि वॉक शुरू कई आहे, छो त थधियूं हवाऊं हाणे बंदि थी वियूं आहिनि। हाणे जेतिरी बि थधी हवा लॻे थी उहा वणे थी, क़ाबिले बर्दाश्त आहे, ऐं नाक़ाबिले बर्दाश्त हवाऊं न आहिनि हाणे, तंहिंजे करे। न त मां सफ़ा थधी हवा में बीह न सघां, बिल्कुलु हालत ख़राबु थी वेंदी। सो सुराण हे थी वियो अथई, 2 पटाटा हिन में छिले ॾे ऐं चिकन बि कढी वठां। सो सुराण चिकन श्रेड कंदी हाणे, ऐं मां जेको आहे वाइट सॉस में ठाहींदमि इहो सैंडविचिस जो मसालो।
चिकन हुन में श्रेड थियल विझंदा आहियूं ऐं फ्रूट हिन महिल घर में त उअं त इलाही फ्रूट आहिनि, पर मां सिर्फ़ु हिन में सूफ़ थी विझणु चाहियां। त इहो सॼा मरहला हिते असांजा तय थींदा ऐं कॾहिं कॾहिं ईअं थोरो घणो इतमामु करे वठंदा आहियूं। हाणे त तव्हांखे बि ख़बर आहे मुंहिंजे खाधे जी रुटीन छा आहे, त हुन में दाल सब्ज़ी चिकन मच्छी कॾहिं कॾहिं कुझु डिफरेंट उहो बि थींदो रहंदो आहे साइड में। सो हे सैलेड त मुंहिंजो मोस्ट फेवरेट आहे पर मां हिन में शिमला मिर्च न विझंदी आहियां छो त मूंखे कचा न वणंदा आहिनि। ख़ैर मूंखे त पकनि जो बि कुझु ख़ासि न आहे शौक़ु, पर कचा त बिल्कुलु बि न। पिज़्ज़ा में या ॿिए कंहिं अहिड़ी शइ में खाई वेंदी आहियां मां, घणो न। सो कुझु सिलेक्टेड कुझु शयूं हूंदियूं आहिनि जेके मां हिन में शामिलु कंदी आहियां। बॉइल थियल पटाटा पवंदा, टमाटर, पीज़ न त चणा, बंद गोभी त हीअ बेसिक शइ आहे, इहा त लाज़मी हूंदी। ऐं फ्रूट अगरि गिदरो हुजे ज़रूरु विझंदमि। ऐं हा सुराण चयो त पाइनएप्पल बि विझी था सघूं छो त उहो टिन हुन वरितो आहे कुझु ॿियो पचाइण जे लाइ, पर उहो ज़ाहिर आहे त क्वांटिटी जेका आहे हुनजे रेसिपी खां वधी वेंदी पाइनएप्पल जी, त थी सघे थो हिन में मां थोरा पाइनएप्पल बि शामिलु कयां ऐं हिकिड़ो सूफ़ बि विझंदमि। सुराण सूफ़ खणी त ॾिजांइ हिकिड़ो। सो इहो असांजो सिलसिलो ईअं हलंदो हिते, कमु बि असांजो थींदो रहंदो ऐं बसि ॻाल्हियूं तव्हां सां मूंखे इहे ई करणियूं हुयूं। बाक़ी हाणे त ईअं त जेतिरियूं बि कंटिन्यू कजनि थोरियूं आहिनि, छो त कचहरीअ मां दिलि त न भरिबो आहे न। बहरहाल टमाटर कोशिशि करे हिन में सख़्तु ई विझणा हूंदा आहिनि त जीअं बिल्कुलु हुननि जो पाणी न थिए, पर जेकॾहिं नरम हुजनि ऐं ॿिजनि वारे हिसे में जूस घणो हुजे त पोइ उहे जेके आहिनि कढी छॾिजनि, उहे मां न विझंदी आहियां। पर हीअ मां खयां ई सख़्तु टमाटर आहिनि, हिननि जा सना सना इहे क्यूब्स कटींदमि। सो कपिड़ा कुझु सुकिया आहिनि, कुझु आला आहिनि। थोरो हिन खां वॾो ॾे, सभु नंढा आहिनि। ठीकु आहे, हिकिड़ो विझी थी ॾिसां पोइ। ऐं इहो ज़ाहिर आहे कुझु हाणे राति जो लाहियो त रखंदमि स्टैंड तां, बाक़ियुनि खे थोरो वाखो करे छॾींदमि त उहे जेके हिन सुबुह ताईं सुकी वेंदा। सो इहो कमकारियूं ज़िंदगी इहा ई आहे। ऐं मूंखे सम्झ में न ईंदो आहे माण्हू वेही कीअं रहंदा आहिनि, हर कमु ॿिए जे आसिरे ते कीअं छॾींदा आहिनि। इहो मुंहिंजे लाइ त पॉसिबल ई न आहे कॾहिं बि। बहरहाल हाणे तव्हांखां मोकिलाईंदासीं छो त हीउ कमु थींदो रहंदो हिते, इहो ई सिलसिलो हलंदो रहंदो हिते कम जो। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो ऐं इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मुलाक़ात थींदी। ऐं अॼु त मूंखे मां एतिरी मसरूफ़ रही आहियां सॼो ॾींहुं जो मां फेसबुक जे लाइ वीडियो बि कोन ठाही आहे, जेके लाइव रोज़ु ईंदी आहियां तक़रीबन। पर बसि मुंहिंजो इहो ई आहे त जंहिं ॾींहुं मूंखे टाइम हूंदो, फ़ुर्सत हूंदी, ऐं हू बि कपिड़ा धोई करे त कुझु मां वधीक ई थकिजी पवंदी आहियां, त मां उहो टाइम न कढी सघियमि हुन जे लाइ। त हाणे तव्हांखां मोकिलायां थी, इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। अलाह साईं तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। सुभाणे ताईं अलाह भाई।